अस्सलाम वालेकुम सिंध वासियो। मां आहियां अनवर शाह। मां वधि वधि तव्हां दोस्तनि जो थोराईंदो आहियां जंहिं मुंहिंजो प्रोग्राम यादगिरियूं ॾिठो ऐं मूंखे ओबलाइज कयो ऐं मूंखे इज़तूं ॾिनियूं आहिनि। जेके मुंहिंजे देश खां ॿाहिरियां जेके दोस्त आहिनि सऊदी अरब दुबई या ॿाहिरियनि मुल्कनि में जेके मुंहिंजा सिंधी आहिनि उन्हनि सभिनी जो थोराईंदो आहियां। तव्हांजो लख थोरा, लख महिरबानी जो तव्हां मुंहिंजो ही ग़रीब राइटर ऐं अदाकार जो ही इंटरव्यू ॾिठो ऐं तव्हां मूंखे एॾी पसीरा ॾिनी आहे जो सच पुछो त मुंहिंजे 50 सालनि जो इहो थक लही वियो आहे। मां वधि वधि तव्हांजो थोराईंदो आहियां। महिरबानी लख लाइ। पंहिंजे ॾिसणनि खे को पैगाम ॾियणु चाहींदो तव्हां? पैगाम मां कहिड़ो मां पंहिंजे ॾिसंदड़नि खे पैगाम ॾियां। मुंहिंजो ड्रामो अचे पियो मीरा जेको मुंहिंजो लिखियलु आहे। सफ़र खोखर ऐं मुमताज़ कासमी हुनजा डायरेक्टर आहिनि। इंशाअल्लाह ताला हुनजो जल्दी प्रोमो आनेर थिए पियो ऐं हुनखां बाद में ड्रामो आनेर वञे पियो। इन खां बाद में राज राणियो जेको 52 किस्म ते जेको मूं लिखियो आहे उहो बि इंशाअल्लाह ताला सेठ जी ज़ीनत बणजण वारो आहे ऐं इंशाअल्लाह ताला मुंहिंजे हर सब्जेक्ट में तव्हांखे डिफरेंट ऐं बाक़ाइदा हिकिड़ी इस्लाही सभु क़ाबूस तव्हांखे कहाणी मिलंदी।